मटियारी ज़िले जी यूनियन काउंसिल फ़कीर नूह होतियाड़ी में वाक़ मेन खंड स्टॉप ते नाजाइज़ अॾावतुनि इंक्रोचमेंट जी आज़ार वधी वियो आहे। हर हफ़्ते छंछर ऐं अरबा जे ॾींहं ते माल पिड़ियुनि सबबि मेन नेशनल हाईवे समेत टंडो आदम तरफ़ ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि स्कूली ॿारनि समेत गाॾियुनि वारनि खे शदीद तकलीफ़ थियण लॻी आहे। हादसा हर रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हितां जे रहवासियुनि कमिश्नर हैदराबाद, डिप्टी कमिश्नर मटियारी, मक़ामी इंतज़ामिया समेत बस वारनि खां मुतालबो कयो आहे त खंड स्टॉप तां इंक्रोचमेंट जो आज़ार ख़त्म करे मेन नेशनल हाईवे तोड़े टंडो आदम वेंदड़ रोड ते छंछर ऐं अरबा जे ॾींहं ते माल पिड़ियुनि लाइ जमा थींदड़ वापारियुनि में चोपायो माल ॿिए कंहिं महफ़ूज़ हंधि मुंतक़िल करे ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि वारे तोड़े स्कूली ॿारनि खे तकलीफ़ुनि खां बचाए वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।